मीरो खान शहर इंतज़ामिया की बेध्यानी और लापरवाही सबब गंदगी के ढेर में तब्दील थी वियो है। उन हवाले से रिपोर्ट कर रहो है सफदर अली तुनियो। मीरो खान शहर अंदर टाउन इंतजामिया सफ़ाई कराने में मुकम्मल तौर पर नाकाम साबित थी चुकी है। इंतजामिया की नाली और अदम दिलचस्पी सबब तुनियामाला, भट्टीमाला, सोलंगीमाला, यूसुफ कॉलोनी, गुलशनाबाद समेत शहर की वही आबादी रखंदड़ महलन, रोड, रस्तन, चौक, कचोरान, घिटिन, मस्जिदन, स्कूलन, अस्पतालन समेत हर हंध गंदगी जा ढेर नालन जो गंदो पानी तलाह जो ॾेख ॾेई रहियो आहे। उन हवाले सां शहरनि आवाज़ न्यूज़ सां पंहिंजा वीचार वञी चयो त इंसान ऐं कुझु क़दुरु कयो यार। टीओ साहब असां तोखे अपील था कयूं, कुझु क़दुरु कर, कुझु यूसुफ कॉलोनी जी गण कर। असां तोखां का फंड कान था करूं, का ख़ैरात कान था करूं यार। नालियूं त सफ़ाई करणु असांजो हक़ आहे। असां किननि पाणी जे गंदगी जे मथां टपऊं था। किनो पाणी नालनि वारो असांजे घरनि में काए थो पए यार। असां कंहिंखे चऊं, कंहिंखे दाह ॾियूं। गंदगी आहे तमामु, पाणी रस्तनि ते निकिरी आयो आहे, माण्हू परेशान थी विया आहिनि। माण्हू जेको मस्जिद ते नथो वञी सघे, जेको टपे थो नाली मां टपे थो, नाली जी का बि सफ़ाई नथी थिए। एॾो विया आहियूं असां टाउन ऑफिस, असां हुनखे एप्लीकेशन लिखी ॾेई आया आहियूं, पोइ बि उन शइ ते अमल नथो थिए। असां वियासीं, हुननि खे चयो बाबा असांखे 2 बाला ॾियो, 4 बाला ॾियो, जेको बि असां महिरबानी कयो। असांजी सफ़ाई तमामु एॾी गंद थी वियो आहे। टाउन ऑफिस जा पंध करे करे असांजी जुतियूं घसी आहिनि। हिनमहिल ताईं को बि जेको आहे ध्यानु नथा ॾे धरनि, न का सफ़ाई थी थिए, न नाली जो जेको आहे माना खाटी था खणाइनि। माना ॾाढा आसरा, ॾाढा भाकुर, सम्झे आसरा तमामु घणा ॾींदा, पर हिनमहिल ताईं को बि कमु कयो कोन अथऊं। हर मोहल्ले जी तव्हां गली ॾिसंदो किन किचिरो लॻो पियो आहे हर हंधि। ऐं काफ़ी दफ़ा पाड़े वारनि उते वञी करे पता आहिनि, पोइ बि टीओ साहब त को रिलीफ ओॾा मिलियो कोन्हे, अची करे विज़िट करे हलिया था वञनि। बाक़ी 1 वीक खां मथे थी विया आहिनि, विज़िट करे विया आहिनि, पोइ बि हुन खां पोइ को बि नुमाइंदो कोन आयो आहे सफ़ाई जे। हुनजो वधीक चवण हो त असां केतिरा ई दफ़ा सफ़ाई न थियण जूं शिकायतूं खणी टाउन ऑफिस विया आहियूं, पर नए मुक़ररु थियल टाउन ऑफिसर समेत को बि ऑफिसर असां सां मिलण ऐं सफ़ाई करण लाइ तयारु न आहे। असीं मुतालबो था करियूं त जल्द खां जल्द असांजे मोहल्लनि अंदरि सफ़ाई कराए गंदगी जो आज़ार ख़तमु कयो वञे। कैमरामैन अज़हर अली बबर सागर, सफदर अली तुनियो, आवाज़ न्यूज़, मीरो खान।